अस्सलामु अलैकुम। हिन वीडियो में अॼु हिकु इडियम सिखंदासीं जेको आहे इन हॉट वाटर। सो लेट्स गेट स्टार्टेड। इन हॉट वाटर जी इंग्लिश में मीनिंग आहे इन ट्रबल ऐं इन जी सिंधी में मीनिंग आहे मुसीबत में या मुश्किल में। अगेन मां ॿुधायां पई त इन हॉट वाटर इडियम जी इंग्लिश में मीनिंग आहे इन ट्रबल ऐं सिंधी में मीनिंग आहे मुसीबत में या मुश्किल में। ठीकु आहे, हाणे ॾिसंदासीं त हिन इडियम खे याने इन हॉट वाटर वारे इडियम खे सेंटेंस में याने जुमिले में कीअं इस्तेमालु कजे। त सेंटेंस आहे माई सिस्टर लॉस्ट हर पर्स। मुंहिंजी भेण पंहिंजो पर्स गुम करे छॾियो। नाउ शी इज़ इन हॉट वाटर। हाणे हूअ मुश्किल या मुसीबत में आहे। ॾिसो मां जुमिलो छा लिखियो आहे त नाउ शी इज़ इन हॉट वाटर ऐं इन जी मीनिंग छा आहे त हाणे हूअ मुश्किल में आहे, याने इन ट्रबल जी जॻह ते मां इडियम यूज़ कयो आहे इन हॉट वाटर। ठीकु आहे, यानी अगरि मां इडियम इस्तेमालु न कयां जुमिले में त पोइ हीउ जुमिलो हीअं थी वेंदो नाउ शी इज़ इन ट्रबल। हाणे हूअ मुश्किल या मुसीबत में आहे, पर इडियम इस्तेमालु कयो आहे त पोइ हे जुमिलो ईअं आहे त नाउ शी इज़ इन हॉट वाटर ऐं मीनिंग छा आहे सिंधी में त हाणे हूअ मुश्किल या मुसीबत में आहे। आई होप त तव्हांखे ही इडियम समझ में अची वियो हूंदो। अगरि समझ में अची वियो आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़ एंड टेक केयर।